अॼु जो टॉपिक अथई चुतूं गिटियूं जेके छोरियूं ॾींदियूं थी छोरनि खे। कफलिंग्स, मगा चांहि पीअण वारा इहे जेके वॾा इहे बेसुरा मिलंदा थी सम्झई। ऐं डायरी ॾिनी गिफ्ट में पैक करे। पेन यार हे मां माना हे कफलिंग्स खणी सम्झ में आयो त मां हयां ते ॿाहुनि में। ठीकु आहे न। ऐं कोप बि चलो अची वियो सम्झ में आए यार जो कप ॾिनल आहे मां हिन में चांहि वग़ैरह पीअंदो आहियां। चांहि सही आहे। ऐं पेन मां गुई में विझां गुई में विझां पेन या डायरीअ ते मां छा लिखां चकले जो दलो आहियां हिते ग्राहकनि जी लिस्ट ठाहियां हे आयो थी। माना इहे लूसी गिफ्टियूं छो ॾींदियूं आहियो तव्हां असांखे। तव्हां माना छा थी सभु ॿियो को गिफ्ट मरी वई आहे शहर में, को लटो वठी ॾियो कपिड़ो माण्हू पाए, या मोबाइल जो को माना वठी ॾिए सामान, को एसेसरीज़ वठी ॾिए न असांखे, को हेडफोन या का ॿी का शइ या कोई कननि वारी ब्लूटूथ इहा जा मिसाल सेट ई वठी ॾे दुआ कंदा अथई फुदीक वरी कफलिंग्स ॾी अथई। पेन पेन काॾे कयां हे गुई में विझां या पाण खे पेन चूतवे सां सम्झई न भाई। ये छोरियूं ये गिफ्टियूं ॾींदई। बाक़ी असांजो जॾहिं वारो ईंदो न त बाबा आज तो मेरी बर्थडे है, मेरे लिए ये हार्ट स्टाइल और ये टटा स्टाइल केक बना के दो, मैं इसको खाऊंगी, घर भी लेके जाऊंगी, इसके साथ गिफ्ट भी लूंगी और खर्ची अलग से। हाँ चूपणे ही 60 वठी भी पेट तो न भरे आज वञा तो खर्ची एक्स्ट्रा भी मां ॾियां। पिज़्ज़ा ठुसी आई 2500-3000 जो माना आर्टिफिशियल केक आहे। आर्टिफिशियल कीअं ऑर्डर वारो केक आहे, पर हुन केक ते तुंहिंजो नालो लिखायां हैप्पी बर्थडे फलाणी। हाँ माना एॾो ख़र्चु करण खां पोइ बि बदिले में यार तूं हुन पिज़्ज़ा कार्नर माना मिलंदई बि उते पिज़्ज़ा कार्नर वटि या हेॾे होॾे काथे जिते भीड़ भाड़ वारो इलाइक़ो अचे माना हिनखे असां हथ बि जीअं हलाए सघूं। सेफ्टी फुल सोचींदी हूंदी हराम ज़ादियूं नहीं छोरियूं पहिरें नंबर जूं सेफ्टी फुल हाणे एॾे ख़र्चु करण खां पोइ बि हल यार केक बि ॾिनोसीं, गिफ्ट बि ॾिनोसीं, ख़र्ची बि, पिज़्ज़ा बि हिनखे खारायोसीं, हिन घर जा माना फैमिली जा तिका बि पैक कराया बाबा पार्सल कर मैडम जा आहिनि सम्झई न। पोइ इहो करण खां पोइ बि हिकिड़ी गॾी बि तोखे असां न हणूं पोइ माना असांजी सॼी राति केॾी किड़ब सां सॼी राति असांखे चूड़ियुनि जी खन 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 कन में वॼंदी आहे सम्झई। असां पाण खे हिकिड़ा नामर्द महसूसु कंदा आहियूं। माना आप सामने थे और हम वहीं थे लेकिन हमने कुछ किया ही नहीं क्योंकि हम थे ही नहीं सम्झी न। इहो चक्कर महसूसु थींदो आहे। या त असां सेट न थियो सम्झो न, या सेट थियूं त मुकमल थियो न। हमने इश्क का किस्सा मुकमल कर दिया त असां मुकमल थी वञूं। हा न बाक़ी पंहिंजी मर्ज़ी पए त जेके वणनि असांखां गिफ्टियूं वठनि मर्ज़ीअ जी चॉइस बेबी सम्झनि जे चॉइस इन जो कमु थिए त माना चॉइस हले। ऐं असां जॾहिं माना हिते भेण असांखे उहा हुन नरसिम्हा फिल्म वारी बिना ॿाहुनि जी जैकेट बि कोन मिलंदी आहे गिफ्ट में कफलिंग्स। हाणे यार असां हेॾी ड्रेस ठारायूं कफलिंग्स लाइ बटण न हणाईंदासीं बिछड़ी आयूं या असां ॻिची खोले घुमूं शहर में। या वरी असांखे ॾींदई इहा मगा बाबा। हाणे इहो मगा भेण जा हेॾो केरु मगो इहो मातर भोसड़ो हेॾे सां चांहि वां पीअंदो आहे हेॾो मगो असांखे माना मवाली करण थी चांहि तूं। या डायरी हाणे छा लिखां त इतिहास लिखां छा मुल्क जो हिन जो तूं डायरीअ ते हेतिरी फुती हिकिड़ी हुन में दिलियूं छापियल हूंदई बतियूं ॿारींदई डायरी बाबा। बतियूं अॻे बूटनि में बि लॻंदियूं बूट ॿरंदा माना इहो मक़सदु न आहे त बूट खणी माण्हू खाईंदो त मक़सद जी ॻाल्हि कर असांखे का कम जी शइ ॾे न। हे चो तूं शयूं ॾेई असांखे ठिकरायो केॾो थी हरूभरू बि। वरी पेन बि चवंदई इहे मेरे बॉयफ्रेंड को देनी है। आकाश नाले जी पेन ॾींदी या मूंखे जेका देवा भाउ खे ॾींदो थी त आकाश तुम एक दिन इससे इतिहास लिखोगे जो तूं आकाश हिकिड़ो। हा न त या त तोखे एॾो तकलीफ़ आहे तोखे गिफ्ट हिकिड़ी माना तुंहिंजी हिकिड़ी थर्ड क्लास चॉइस आहे गिफ्टनि में त तूं माल ढीलो कर न भला ॾे न 5-8 हज़ार ॻिची कोन ढीलो ॾियां या ब्रेज़ियर खे ॾे न 8-10 हज़ार वञा मां वठां कबूतर वबूतर वठां या कुकड़नि ते जुआ वुआ खेॾां। असांखे लोघाइप जूं शयूं ॾे न। पिछाड़ीअ भेण खे जहां हिकु ॾाढो गोडली जो ॾींदी आहे तॾहिं बि असांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। असां इहे माण्हू खे टट वणा न पाईंदा आहियूं इहे कफलिंगियूं ऐं इहे पेनियूं ॻुई में विझां या इहा आकाश प्रकाश जी पेन ॼणी अथव गिफ्ट त को कपिड़ो यार सिलाई असां पाण भरींदासीं मण त चवां करे असां पाण भरींदासीं। तूं घटि में घटि असांखे माना हिकिड़ो कपिड़ो ई वठी ॾे पोइ 2,000-2,500 जी ड्रेस वठी ॾे या इहे कफलिंग्स या हे हो या ख़ुदा खे मञो बसि कयो। वरी फ़ोन ईंदई जान किथे आहियो घर आहियां इहो मां बिरयानी ठाही आहे जल्दी अचु दरवाज़े ते त ॾेई छॾियईं अलॻि सां प्लेट हिकिड़ी कढी आहे तूं खाई ॾिसजांइ VIP अथई सफ़ा ईअं मिर्चाई बिरयानी अथई। वञेसि दरवाज़े ते छपरीअ में कुंड हणी बिरयानी खणी घर मोटि खाईंदे बा मिर्चाई गूं अचई ॻुई थी फाटे कुचा मिर्च मथां इहे बुरकियल लूसी बिरयानी मुर्गीअ जी हेतिरी टटी ॼण पोलियो आहे मुर्गीअ खे भेण खे जां अलाए किथां किनी खां 2 सालनि जी मुर्गी चक पड़ंदी न ॿूटी ईअं हेठि छॾिजी अथई ॼण प्लास्टिक जी आहे अलाए रबड़ जी आहे। ठीकु उहे चाॿा ॼण खां पोइ वरी बि साईं हुनजी बेइज़ती न आहे करणी छो तूं वञा हुनखे जदो न आहे भेण जा जुड़ तोखे उहो जे कमु करिणो आहे त तोखे लूसी तारीफ़ करणी पवंदी। हा वाह जी बिरयानी ठाही थी अहिड़ी त माउ बि मुंहिंजी न ठाहींदी। मां छा हिननि भेण जे जुड़नि छोरनि खे सम्झायां यार हिननि खे छा सम्झायां त माना गिग ॻाड़े बीह तारा न ॻियूं लूसी किथां जा जी अहिड़ी मुंहिंजी माउ बि न ठाही हूंदी। तूं ईअं कर तूं हुनखे ज़ाल न कर तूं हुनखे माउ करे घर वठी आ त तोखे पाले भेण चयो त
साईं बाक़ी हाणे कजे त कजे जा भेण खे चवंदा हाणे आहे त इहो बि खच खिचू खणो असांखे निड़ में हणो आहे पंहिंजे बिना औरत जे ज़िंदगी बि न आहे न साईं माण्हू कजे त कजे छा इहे नखरनि पटी त हिनजी खणणी पवंदी न छो त कुझु माण्हू खणंदा आहिनि नखरा उहे खणी नखरनि में ई पूरा थी असां खणंदा आहियूं टंगा डायरेक्ट टांगों पे आते हैं समझे ना मेरा ऊपर जाता ही नहीं है मेरे टांगों में काम चला लेता हूँ ये हा न वरी ईअं ई पैकेजनि सां मसइलो अथई पैकेज हणंदा आहिनि राति जो 11 खां पोइ हलो जान हा जान जान ईअं छो था ॻाल्हायो आस्ते अमी घर सुम्ही पई आहे माणे खे चओ करी माणे खे भला सॼो माना कमिरो ई कोन्हे विया माना जेल में आहियां तूं भला वन रूम इहो आहियां चकर तूं उनखे बि हिते ई सुम्हणो आहे या तूं बि किथे मर न हेॾी वॾी जान ॿाहिरि नथी वञी सघां वेंदमि त मूं ते शक कंदा तूं कहिड़ी हिते कुझु ॿुधाए रा एजेंट लॻल आहियो तो ते शक थो थिए तूं मुल्क जा डॉक्यूमेंट थी खपाए मूंखे बड़वी कर जान हे तव्हां ड्रामो ॾिठो हे जेको हाणे आयो हुयो परीज़ाद उन में ॾिसो पिया उनखे गाॾी कहिड़ी उनजी तक़दीर मिंट कीअं बदिलजी वई तव्हांजी कुते जहिड़ी हालत छो आहे न जान अहिड़ी ॻाल्हि न आहे मां बि माशाल्लाह ठेकियल आहियां अहिड़ी ॻाल्हि न आहे ज़मीन आहिनि पंहिंजूं ॻोठ यूनिवर्सिटी पढ़ां थो बाबा स्वेक ॾिनी आहे स्वेक हाय 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 दादलियूं कचहरियूं लूसी कूड़ केॾा गुनाह मुनकिर नकीर लिखंदो आहे हिते पुट कुलर ते वेही अलायक मलायक हा पाता केॾा आहियो ज़िंदगीअ में शर्म अचेव थो कसम खणो आईने ते शर्म न अचेव न त हुन लिपस्टिक खणी इन ई छोरीअ जी छो त ॿिए जी त तव्हांखे हलंदी बि कोन्हे इहा ई इन ई छोरीअ जी लिपस्टिक खणी शीन रे भीम लिखो शीशे ते त मथां पोइ अचेव शर्म कूड़ो हिकिड़ो जे करे पाण लवाईंदा आहियूं चवंदा आहियूं यार माण्हू अहिड़ी ॻाल्हि लूसी चेटिंग न करे कंहिंसां बि जो हर भर कूड़ हणो पए इश्क लाइफ माण्हू वञे त वञे काॾे हिकु असांखे लत लॻी वई जिनत मां ॿाहिरि निकिरी आया त हिते जी फाहो खाधोसीं ज़मीन ते बेगुनाह खाधा हिकिड़े न सूफ़ फाथा असां विच में सम्झई बाबा उहे त विया वीचारा असां त हाणे लोड़ियूं था हाणे छा कयूं हाणे ॿियो माना कशमकश केॾी आहे माण्हूअ खे त तव्हां हिकिड़ी ज़ाल रखी सघो था उन सां ई सचा हुजो पोइ असांखे हिकिड़ी माना विज़न ॾियो हिकिड़ो अखियुनि में विज़न ॾियो त जीअं असां पंहिंजी माना आस पास वारनि खां अलावा जेका असांजे मुक़दर में छोरी आहे ॿी नज़र असांखे न अचे या असांजी जीअं शादी थिए त असांखे घोड़े वारी टकटकी ॿधो ईअं पासे खे घोड़नि खां बदिलो जीअं घोड़ो डायरेक्ट ॾिसे हेॾे होॾे न ॾिसे सम्झी न माना असां सां इहो कमु कयो वञे पोइ असां सुधरंदासीं बाक़ी हाणे हेॾियूं छोरियूं ड्रेसियूं जड़नि सेक्सी पेंटियूं ईअं लकीरूं ॿी जो ज़ाहिर न त क्या शैतान जो ईमान बि डगमगाइजी वञे फहद त मामूली माण्हू आहे इहा अथई माना पिट इहा हिननि छोरियुनि में करण खां पोइ साईं हाणे जंहिं चोधुम न कई आहे पटी उनखे इहे नखरा खणणा पवंदा आहिनि बाक़ी जेके चोधू आहे उहो करे थो वञे मुक़्त में बि असां वांगुरु पोइ इहे नखरा छा खणणा न ॻाल्हाए टट ते चढ़ो ये नहीं तो फिर कोई और खुदा के बना यार चेहरे से इश्क करना है फिर मरने के बाद उसको भी मुंह दिखाना है छा कजे बा